अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़जाअत इहदाहुमा तमशी अला इस्तिहया वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल ईमानु बिदअुन व सबऊन शुअबतन अफ़ज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह व इमाततुल अज़ा अनित तरीक़ वल हयाउ शुअबतुन मिनल ईमान रवाहु मुस्लिम फी सहीह। इस्लाम के अंदर कुरान मजीद में या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमानन में असांखे ॿिन क़िस्मनि जूं सिफ़तूं मिलंदियूं। हिकिड़ियूं सिफ़तूं आहिनि सिफ़ाते मुस्तहिक़ा, जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी पसंद तो फरमाए, जिन सिफ़तुनि खे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी पसंद तो फरमाए। ॿियूं सिफ़तूं आहिनि सिफ़ाते मज़मूमा, जिन सिफ़तुनि खे न अल्लाह तो पसंद फरमाए, जिन सिफ़तुनि खे न अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंद तो फरमाए। असांजे लाइ छा हुकुम आहे जो असांखे सिफ़ाते मुस्तहिक़ा के अपनाइणो आहे। जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी पसंद करे, अल्लाह जो रसूल भी पसंद करे। सिफ़ाते मज़मूमा का पाण के बचाइणो आहे, जिन सिफ़तुनि खे अल्लाह भी नापसंद करे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी नापसंद करे। इन्हीं सिफ़तुनि मजा हिकड़ी सिफ़त आहे हयादारी वारी, हया, जेका अफ़सोस सां असांजे मुआशरे मां निकिरी चुको आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। असांजो मुआशरो बेहयाई की तरफ़ ॾींहों ॾींहुं वधे पियो। कोई भी जेकॾहिं हया तो करे तो उनखे चऊं था ही लज तो करे, ही मुआशरे में अॻिते वधी न सघंदो, ही तरक़ी याफ़्ता नाहे, ही मॉडर्न ज़हन जो नाहे। हया वारे के असां खुद ज़हन ऐं इंतिहाई पोइते पयल माण्हू सम्झूं था। इहा असांजे मुआशरे जी हक़ीक़त आहे ऐं ॾींहों ॾींहुं हिन में इज़ाफ़ो पियो थिए, घटिजे न पियो। असां ॾिसूं क़ुरान मजीद में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि में इन हया जी केतिरी अहमियत आहे। ऐं हया असां सम्झंदा आहियूं त को औरत जे लाइ मसलो आहे, त औरत खे हया करणु खपे। इस्लाम असांखे हया मर्द हुजे चाहे औरत हुजे, ॿिन्ही खे इहा सिफ़त हया अपनाइण जो हुकुम ॾिनो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न लिकुल्लि दीनिन खुलुक़न व खुलुक़ुल इस्लाम अल हया। फरमायो हर दीन जो जेके असां खां पहिरियां दीन गुज़रिया, यहूदियत हुजे ईसाईयत हुजे जेको भी हुजे, फरमायो हर दीन जी हिकिड़ी सुञाण हूंदी आहे। जेका उन दीन जी सुञाणप थींदी आहे त हिन दीन जी सुञाण ही आहे। फरमायो इस्लाम जी सुञाण हया खां थींदी। जंहिं मुसलमान में हया हूंदो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनखे सुञातो वेंदो त ही वाक़िअतन सचो ऐं पक्को ऐं खरो मुसलमान आहे। जंहिं मुसलमान जे अंदर हया नाहे, बेहयाई आम आहे। जंहिं औरत जे अंदर हया नाहे, बेहयाई आम आहे, सुञातो वेंदो त ही मुसलमान जी औरत नाहे। फ़र्क़ आहे। सैयदना यासिर क़ुर्रा रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइनि था सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिल हयाउ मिन अद-दीन फ़क़ाल बल हुवा अद-दीन कुल्लु। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में सवाल कयो वियो त
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हयादारी दीन जो हिस्सो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बल हुवा दीन कुल्लु, मुकम्मल दीनदारी हया में मौजूद आहे। जंहिं शख्स जे अंदर हयादारी ना आहे वो शख्स समझो तो दीनदार ना है, यह पहचान है। सही मुस्लिम की हदीस अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा बयान फरमाइन था तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल ईमान बिदअु व सबऊन शुअबतन, ईमान जो 70 का वधीक शाखूं आहिनि, 70 का वधीक ईमान जो शाखूं आहिनि। फरमाया अफज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह, उन में जा सब खां बेहतरीन शाख, सब खां बेहतरीन इस्लाम जो करो इहो आहे त इंसान इन ॻाल्हि जी गवाही ॾे अल्लाह को सिवा ॿियो कोई भी माबूद फर्क न आहे। व इमातुल अज़ा अन तरीक़, ऐं रस्ते तां के तकलीफ़ ॾींदड़ शइ खे हटाइणु इहो भी ईमान जो हिस्सो आहे। फरमायो वल हयाउ शुअबतुम मिनल ईमान, ऐं हया भी ईमान जो हिकिड़ो शोबो आहे। अर्ज़ करण जो मक़सद इहो त जंहिं शख्स जे अंदर हयादारी न आहे उहो शख्स मोमिन नथो थी सघे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। एक ॿी रिवायत सही मुस्लिम जे अंदर इहो ई सहाबी अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा बयान फरमाइनि था अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रा रजुलन वहुव यइदु अखाहु फिल हया फक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दअहु फइन्नल हया मिनल ईमान। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में जीअं असां अॼुकल्ह चवंदा आहियूं त ही हया ॾाढो थो करे, हया छॾ, एॾी हया न कंदो कर, एॾी लॾ न कंदो कर, एॾी शर्म न कंदो कर। इहो ई वाक़ियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में पेश आयो। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त हिकु मुसलमान ॿिए मुसलमान के नसीहत तो करे, समझाए पियो त एतिरी हया छाजे करे तो करे, एतिरी हया जी ज़रूरत न आहे। फराअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल दअहु फइन्नल हया मिनल ईमान। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी वरितो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इनखे इहा हया करण ॾे, छो त हया ईमान जो हिस्सो आहे। एक भी हदीस अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हया वल ईमान कुरिना जमिया फइज़ा रुफिया अहदुहुमा रुफिया अल आखर। फरमाया हया ऐं ईमान ॿई पाण में मिलियल आहे, हया ईमान ॿई पाण में मिलियल आहे। जेकॾहिं इंसान का हया हलियो वञे त इंसान जो ईमान अज़ खुद हलियो वेंदो आहे। ये सिफत हया अल्लाह के भी पसंद, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी पसंद। पर असांजे मुआशरे की हकीकत यह है, सही बुखारी के अंदर सैयदना अबू मसूद अल बदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइन था तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्न मिम्मा अदरकन नास मिन कलाम नबुव्वतिल ऊला इज़ा लम तस्तही फस्ना मा शित। फरमायो पहिरीं नबियुनि जी ॻाल्हियुनि मंझां इहा ॻाल्हि बि असां ताईं पहुती आहे त जॾहिं तोखां हया निकिरी वञे पोइ जेको वणे वञी करे कर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ खां इजाज़त न आहे त हाणे हला हया हलियो वई त हाणे वञ सभु कुझु कर। इहो दड़को आहे, तंबीह आहे। हाणे तूं बेहया थी चुको आहे, तो मां हया निकिरी चुकी आहे, हाणे तो मां असांखे ख़ैर जी उम्मीद न आहे। तंबीह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दड़को ॾिनो त जेकॾहिं हया निकिरी वञे हाणे तोसां असांजो ताल्लुक़ न आहे, हाणे वञी जेको वणे कर। सिफत अल हया सब खां पहिरियों इहा सिफत आहे, मूं अर्ज़ु कयो अल्लाह रब्बुल आलमीन जी। ॿ हदीसूं, हिकिड़ी सुनन अबी दाऊद के अंदर भी मुस्नद अहमद के अंदर मौजूद। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह हय्युन सित्तीरुन युहिब्बु सित्र वल हया फइज़ा ग़सल अहदुकुम फलियस्ततिर। फरमायो तव्हां जो रब हयादार आहे, पर्दा नशीन आहे। हयादार कंहिंजी सिफत आहे? रब्बुल आलमीन जी। हयादार आहे, पर्दा नशीन आहे। फरमायो फइज़ा ग़सल अहदुकुम फलियस्ततिर। हाणे तव्हां मजा जॾहिं भी कोई गुस्ल करे वेझे त हुनखे घुर्जे त फौरन हू पंहिंजो पर्दो करे।
असांजे मुआशरे में इहा बि बेहयाई आहे। औरत औरत जे साम्हूं वेंदी, मर्द मर्द जे साम्हूं बेलिबास थी करे बीहंदो, साॻियो ई जिस्म आहे, साॻियो ई साम्हूं आहे। इहो बेहयाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, हिकिड़े सहाबी अची करे सवाल कयो, असां त परे गुज़री चुका आहियूं। फरमायो अर्रजुल यकूनु खालियन, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे घर में अकेलो हूंदो आहे, चापो बेलिबास थी करे सुम्ही पए, बेलिबास थी करे घुमे फिरे, पंहिंजे घर वारनि जे साम्हूं बेलिबास थी वञे, अकेलो हूंदो आहे। उन वक़्तु छा करे? छा बेलिबास थी सघे थो? पंहिंजी हया खे लाहे सघे थो? फरमायो न, अल्लाहु अहक़्क़ु अन युस्तहया मिन्हु, अल्लाह जी ज़ात वधीक हक़ थी रखे त अल्लाह खां बि हया कयो। असां ऐं तव्हां त किथे पहुची चुका आहियूं। मर्द मर्द जे साम्हूं कपिड़ा लायूं बीठो आहे त हिकु जहिड़ा आहियूं पाण में, औरत औरत जे साम्हूं कपिड़ा लायूं बीठी आहे त हिकु जहिड़ा आहियूं पाण में। या हया अल्लाह जी सिफ़त आहे। ॿी हदीस, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, फरमाया इन्न रब्बकुम हय्युन करीमुन यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा। फरमाया तव्हांजो रब हयादार आहे, करीम आहे, मुअज़्ज़ज़ आहे, इज्जत वारो आहे। यस्तहयी मिन अब्दिही, अल्लाह के पंहिंजे बाने खां हया ईंदी आहे। कहिड़े वक़्तु? फरमाया इज़ा रफ़अ यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा, जॾहिं बानो पंहिंजा हथ दुआ जे लाइ अल्लाह जे साम्हूं बुलंद कंदो आहे, फरमाया इन वक़्तु अल्लाह खे इहे हथ खाली मोटाइण खां हया ईंदी आहे। या हया कंहिंजी सिफ़त आहे? रब्बुल आलमीन जी। रब पंहिंजे बाने खां हया थो करे उन वक़्तु जॾहिं बानो पंहिंजा हथ अल्लाह जी बारगाह में दुआ जे लाइ बुलंद थो करे। ऐं इहा हया आहे कंहिंजी सिफ़त? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदना अबू सईद अल खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइनि था, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशद्द हयान मिन अल अज़राइ फी हिजरिहा। हिकिड़ी बापर्दा कमारी, कमारी ऐं बापर्दा, बेपर्दा न, बेहया न, कमारी ऐं बापर्दा औरत खां वधीक हया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि मौजूद हुई। हालांकि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि त मर्द हुया न, पर मुसलमान जी हया हिकिड़ो शेबो आहे, मुसलमान जी पहचान आहे त मुसलमान चाहे मर्द हुजे, मुसलमान चाहे औरत हुजे, हुन जे अंदरि मुकम्मल तौर ते हयादारी मौजूद हूंदी आहे। ऐं इहा सिफ़त हुई सहाबा इकराम जी। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु मजलिस में दाखिल थिया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशहूर हदीस छा फरमायो? फरमाया अलस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका। हे मुंहिंजी प्यारी घरवारी सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स खां हया छो न कया जंहिं शख्स खां अल्लाह जा फरिश्ता बि हया कंदा आहिनि। इहा हया अल्लाह खे पसंदीदा। सही बुखारी के अंदर हिकिड़ो काफ़िलो आयो, अशज बिन अब्दुल क़ैस, उन जे अंदरि हिकिड़ो शख्स मौजूद आहे। हाणे सभु काफ़िले वारा पंधु करे अची करे पहुता ऐं कंहिंजी मजलिस में आया? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में। केतिरो मुलाक़ात जो शौक़ हूंदो, केतिरो दीदार जी चाहत हूंदी, पर सभु अची करे फौरन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस में हलिया विया। ईसा सहाबी अशद बिन अब्दुल क़ैस छा कयो? सभ खां पहिरियों वञी करे गुस्ल कयो, गुस्ल करे पंहिंजा कपिड़ा तब्दील कया, आराम सां इत्मिनान सां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में पहुता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या अशद बिन अब्दुल क़ैस इन फीक लखसलतैन युहिब्बुहुमुल्लाह अल हिल्म वल हया। ए अशद बिन अब्दुल क़ैस, तव्हां जे अंदरि ॿ खूबियूं आहिनि जिन ॿिन्ही खूबियुनि सां अल्लाह मोहब्बत थो करे। ॿई खूबियूं अल्लाह खे पसंदीदा आहिनि। पहिरीं खूबी फरमाया अल हिल्म, तव्हां जे अंदरि बुर्दबारी आहे, तहम्मुल मिज़ाजी आहे, तकड़ न आहे। इन सिफ़त खे बि अल्लाह पसंद थो करे। फरमायो वल हया, ऐं ॿी सिफ़त तव्हां जे अंदरि मुकम्मल तौर ते हयादारी मौजूद आहे।
असांजे तव्हां ॾिसो, चाहे मुसलमान मर्द हुजनि चाहे मुसलमान औरतूं हुजनि, हयादारी असां खां मुकम्मल तौर ते निकिरी वई। कुरान मजीद में सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो रब्बुल आलमीन बयान फरमायो वलम्मा वरद मा मदयन वजद अलैहि उम्मतन मिनन नास यसक़ून ववजद मिन दूनिहिम इम्रअतैन तज़ूदान क़ाल मा ख़तबुकुमा क़ालता ला नस्क़ी हत्ता युस्क़िज़ अर्रिया व अबूना शैख़ुन कबीर। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जाते मदियन जो घाट हुयो, जाते सभई माण्हू पंहिंजे जानवरनि खे पाणी पिया पीआरनि। ॾिठूं त सभु माण्हू पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरे रहिया आहिनि। ॿ औरतूं आहिनि जेके जानवरनि खे पोइते ठली पियूं आहिनि। मूसा अलैहिस्सलाम पुछो तव्हांजो छा मसलो आहे? फरमायो क़ालता ला नस्क़ी हत्ता युस्क़िज़ अर्रिया, असां ओसी ताईं पंहिंजे जानवरनि खे पाणी नायूं पीआरींदियूं जेसी ताईं सभु काफ़िले वारा हलिया न वञनि। असांजे मुआशरे में मर्द ऐं औरत जो इख्तिलाफ, जाते मर्द ताते औरतूं, कोई फर्क ना है। ही मुसलमान मुआशरो आहे। ही मुसलमान असांजा जेके बगड़नि जी सूरत में पैदा थी चुका आहिनि, जेके चवनि था औरतुनि खे ॿाहिरि कढो, मर्द ऐं औरतुनि जो इख्तिलाफ हुजे, हर डिपार्टमेंट में हर इदारे जे अंदरि औरत भी मौजूद हुजे, मर्द भी मौजूद हुजे, पर हुननि बाहया औरतुनि जो मिसाल ॾिसो। चऊं असां सॼो ॾींहुं इंतज़ार कंदियूं आहियूं, सभु काफ़िले वारा पंहिंजे जानवरनि खे भले पाणी पीआरे हलिया वञनि, असांखे इन्हनि मर्दनि जे विच में वञणु पसंदि आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम पाणी पीआरियो, पोइ हिकिड़े छांव में वेही रहिया। क़ाल रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर, ए अल्लाह मां मुसाफ़िर आहियां, अॼु तुंहिंजे खैर जो मां मुहताज आहियां। फ़क़ीर पैगंबर आहे लेकिन फ़क़ीर। अंतुमुल फ़ुक़रा इलल्लाह, सब अल्लाह जा फ़क़ीर आहिनि, कोई बादशाह न आहे, बादशाह सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे। हाणे उहा औरत पंहिंजे घर वई, घर वञी करे पंहिंजे अबे सां ज़िक्र कयईं त ही भलो माण्हू हुयो जे असांजे जानवरनि खे पाणी पीआरियो, जल्दी असांखे फारिग कयईं। रब्बुल आलमीन उन औरत जे अचण जे अंदाज़ खे कुरान मजीद में ज़िक्र कयो। फरमायो फजाअतु इहदाहुमा तमशी अला इस्तिहया, उन्हनि मजा हिकु औरत मोटी आई, लेकिन उन जे अचण उन जे हलण जो तरीक़े जे अंदरि मुकम्मल तौर ते हया मौजूद हुई। ये बाहया औरतूं हुयूं जिन मिसालूं कायम कयूं ऐं मिसालूं कायम करे कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी मिसालुनि खे असांजे लाइ खोले खोले बयान फरमायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन जर्र सौबहु खुयला ला यंजुरुल्लाह इलैहि, जेको शख्स तकब्बुर कंदे पंहिंजी शलवार भेड़ीअ खां हेठि रखे थो, अल्लाह रब्बुल आलमीन इन शख्स खे नज़र रहमत सां न ॾिसंदो। सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा पुछो फकैफ यसनउ निसाउ बिबुयूलिहिन, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ औरतूं पंहिंजे चादरनि जो मामलो कीअं कनि? छो त औरतूं पंहिंजे कपिड़े खे भेड़ियुनि खां मथे रखनि या हेठि रखनि, औरतुनि जो मामलो कीअं आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो यरखीन शिब्रन, ए मुसलमानो, ए मोमिनो, उन मुसलमान मोमिना औरत जी मिसाल ॿुधो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतुनि जे लाइ इहो हुकुम आहे त हू पंहिंजे कपिड़े खे भेड़ियुनि खां हिकु गिराट हेठि रखनि, भेड़ियुनि खां मथे न। हीउ जेको फैशन थी चुको आहे, मुसलमाननि जा पाचा भेड़ियुनि खां हेठि सॼे रोड जी सफ़ाई कंदा वेंदा, ऐं औरतुनि जा पाचा वरी भेड़ियुनि खां मथे, उबतो कमु थी वियो। जेको मुसलमान भेड़ीअ खां मथे पंहिंजी सलवार खे रखे, ही मौलवी आहे, ही मॉडर्न ज़हन जो न आहे, ही पुराणे ख़्यालात जो आहे। इन जेके भी कंहिं मुसलमान खे अहिड़े क़िस्म जा ताना मिलनि था, अल्लाह जी ज़ात वटि इहो शख्स बाइस अजर आहे। भले ही दुनिया जा दुनिया में ताना ॿुधी वठे, पर अल्लाह जी बारगाह में क़यामत वारे ॾींहुं ये सभु नेकियूं हिन जे मीज़ान हसनात में शामिल हूंदियूं। फरमायो पंहिंजी औरतूं गिराट हिकिड़ी पंहिंजे भेड़ियुनि खां कपिड़े खे हेठि लटकाए,
सईदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो इदन तनकशिफ अक़दाम उम्मा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं भेॾिन खां हिकु गिराट कपिड़ो हेठि रखंदियूं तॾहिं बि ख़दशो आहे त हुननि जे जिस्म जो कोई हिसो ज़ाहिर थी सघे थो, क़दम ज़ाहिर थी सघे थो। फरमायो यरख़ीन शिबरन वला यज़िदन अलैहा, औरतुनि खे घुर्जे त पंहिंजो कपिड़ो भेॾिन खां हेठि हिकिड़े हथ जेतिरो वठो, हिकिड़े हथ जेतिरो, हिकिड़े फुट जेतिरो। ये औरतुनि जी हया हुई, जेके औरतूं कंहिं बि क़िस्म ते कंहिं बि ॻाल्हि ते पर्दे जे हवाले सां, हयादारी जे हवाले सां कंप्रोमाइज़ करण जे लाइ तयार न हुयूं। असांजी औरतूं मुस्लमान मुआशरो आहे, फेसबुक हुजे, टिकटॉक जी वॾी बेहयाई असांजे मुआशरे में मौजूद हुई आहे। असां सिंधी बाग़ैरत क़ौम हुयासीं, बाग़ैरत क़ौम हुयासीं। अफ़सोस सां चवणो थो पवे असांजे मुआशरे में सिंधियुनि जूं न्याणियूं टिकटॉक ते नचनि थियूं, गाननि ते वीडियोस ठाहिनि थियूं। असां चऊं था त असांजी धीउ तरक़ी थी करे। इस्लाम खां पहिरियों जो मुतालो कयो दौरे जाहिलियत जो, दौरे जाहिलियत जे अंदरि कानत निसाओ यतुफ़न बिल बैत उरयानन, इस्लाम खां पहिरियों औरतूं बैतुल्लाह जो तवाफ बग़ैर लिबास से कंदियूं। या चावी दौरे जाहिलियत हुई, चावी दौरे जाहिलियत हुई। इस्लाम अची करे मुसलमान जी औरतों के हयादारी सेखारी, पर्दादारी सेखारी त मुसलमान जी औरत बा पर्दा हुजे, बा हया हुजे। अफ़सोस सां चवणो थो पवे ये मॉडर्न जे नाले ते ही जेको आहे तरक़ी जे नाले ते असांजी औरत अॼु उन तरफ़ ई वधी रही आहे। जेतिरा नंढा कपिड़ा औरत के पातल हूंदा, रओ मथे तां लही लथल हूंदसि, उन औरत खे सभ खां वधीक मॉडर्निज़म सम्झो वेंदो या मुआशरे जी हक़ीक़त आहे। जंहिं औरत के जेतिरा घटि कपिड़ा पातल हूंदा चवंदासीं ये तरक़ी याफ़्ता औरत आहे। सही बुखारी के अंदर बाब मिन अम्रिल जाहिलियत उम्मुल मोमिनीन सईदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइन थियूं अन्न इमरातन मिन बनी लुहय्य कानत तअतीनी फतहद्दस इंदी व कानत तक़ूल व यौमुल विशाह मिन तआजीब रब्बिना अला इन्नहु मिन बल्दतिल कुफ्र अनजानी। फरमाया हिकिड़ी लुहई कबीले जी हिकिड़ी औरत है, हई कबीले जी हिकिड़ी औरत जेका मूं वटि हमेशा अची करे वेंदी हुई, मस्जिद में रहंदी, उनजो ख़ैमो लॻल ऐं मूं वटि अची करे मजलिस में जॾहिं बि वेंदी त चवंदी व यौमुल विशाह मिन तआजीब रब्बिना अला इन्नहु मिन बल्दतिल कुफ्र अनजानी। वो हार वारो ॾींहुं केतिरो अजीब हुयो जंहिं ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे कुफ्र खां निजात ॾिनी, जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे कुफ्र खां निजात ॾिनी। सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा हिकु ॾींहुं पुछी वरितो वमा यौमुल विशाह, ए मुंहिंजी प्यारी दोस्त, ए मुंहिंजी सहेली, मूंखे इहो ॿुधाए त वो हार वारो ॾींहुं कहिड़ो हुयो। चई मां हिकिड़े बादशाह जी ग़ुलाम आहियां, उनजी धीउ खे वेझारणो, उनजी ख़िदमत करणु, उनजा कपिड़ा तब्दील करणु मुंहिंजो कमु हुयो। हिकिड़ी उनखे कपिड़ा तब्दील कराए पई त हिकिड़ो मथां बाज़ आयो जेको उनखे मोतियुनि जो हार पातल हो, उहो सट ॾेई करे खणी हलियो। उन इल्ज़ाम फतहमूनी, मूं ते मुंहिंजा इल्ज़ाम आया ऐं इल्ज़ाम जे अंदरि मूं वटि हार न हुयो ऐं एसी ताईं चयूं त उहो हार असांजे हवाले कर, मगर न असां तोखे बेलिबास करे बि उहो तोखां हार ज़रूर वसूल कंदासीं। वो औरत हुई, चाहे मर्द हुजे चाहे मुसलमान औरत हुजे, चाहे अमीर हुजे चाहे गरीब हुजे, चाहे कारे रंग जो हुजे चाहे गोरे रंग जो हुजे, हर शख्स खे पंहिंजी हया महबूब हूंदी आहे, हया महबूब हूंदी आहे, पर्दा नशीनी महबूब हूंदी आहे। वो औरत चवे थी काई ख़बर न हुई त रब जी ज़ात कहिड़ी आहे, बस आसमान ॾांहुं निगाह कयमि, ए रब मुंहिंजी हयादारी जी लॼ अॼु तूं रख। अल्लाह मां उमीद आहे। फरमाया वो जीअं मथे निगाह पई ॾिठमि त उहो ई बाज़ उन हार खे खणी बीठो आहे, हार खे हेठि ताईं अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी हया जी इज़त रखी, लाज रखी ऐं इन काफ़िलनि सां अची करे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे इस्लाम क़बूल कयो। ये मुसलमाननि जो औरतूं हुयूं, वो मुर्गी वारी औरत, मिर्गी वारी औरत। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अची करे छा चई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मिर्गीअ जो दौरो पवे थो, मां तकशफ ऐं मां बेलिबास थी वञा थी, मुंहिंजो कपिड़ो हेॾे होॾे थो थी वञे, मूंखे ख़बर नथी पवे।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन शि'ति सबरते फलकल जन्नत व इन शि'ति दअउतुल्लाह युआफियक। जेकरे तो इन बीमारी जे मथा सब्र करे अल्लाह रब्बुल आलमीन तो के इन बीमारी जे बदले जन्नत अता करे। जेकरे तू चाहे तो मां अल्लाह का दुआ करा अल्लाह रब्बुल आलमीन तो के इन बीमारी का निजात अता करे। दुआ केंदी आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां सब्र क्या लेकिन अल्लाह का हिकड़ी दुआ करो तो मुझे हयादारी रहे। जने मां मिर्गी वाली हालत में भले हो जाऊं, भले मुझे होश ना होजे, भले मुझे खबर ना होजे तो मां रस्ते से किरला या घर में किरला, लेकिन अल्लाह का दुआ करो अल्लाह तकशफ अल्लाह रब्बुल आलमीन मुझे हयादारी के बरकरार रखे। अल्लाह रब्बुल आलमीन मुझे हया के कदे भी पामाल न या हया है जेका इस्लाम असा के सेखारी, चाहे मर्द होजे चाहे औरत होजे। ऐ हया जी हिकड़ी किस्म है अल्लाह का हया। असा जेकरे के मजलिस में बैठा आहियूं असा का वधीक कोई नेक कोने दीन जो ॻाल्हियूं, इस्लाम जो ॻाल्हियूं, नमाज जो ॻाल्हियूं, क़ुरान जो ॻाल्हियूं, दीन के फैलाइण जो ॻाल्हियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पवे जॾहिं असां तन्हाई में वेंदा आहियूं त असांजो जो लिबास नथो रहे, अल्लाह का हया नथा कयूं। हालांकि असां खलवत में हुजूं चाहे जलवत में हुजूं अल्लाह जी ज़ात हर वक़्त असांखे ॾिसे थी। इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह जी ज़ात तव्हांजे मथां निगहबान आहे। अल्लाह का हया कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो साहबी सिलसिला हदीस सहिह में इमाम अलबानी रहमहुल्लाह इन हदीस के जिक्र फरमायो। सैयदना सईद बिन यजीद रज़ियल्लाहु तआला फरमाया अन्न रजुलन क़ाल लिन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसनी। एकड़े माण्हू अची करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे काई नसीहत कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऊसीका अन तस्तहयी मिन अल्लाह कमा तस्तहयी मिन सालिहि कौमिक। ए मुझा सहाबी, ए मुझा साथी, मां तव्हां के इहा नसीहत तो कया अल्लाह का ये हया कंदा कयो जीअं पंहिंजी कौम जे वॾे खां हया कंदा आहियो। कौम जो वॾो वेठो हुजे, सरदार साहब वेठो हुजे, वॾेरो वेठो हुजे, घर जो सरबराह वेठो हुजे, असां उन जे साम्हूं मुकम्मल तौर ते सही अंदाज में वेही रहंदासीं, कंहिं क़िस्म जी खचर न कंदासीं। पर अल्लाह जी ज़ात इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह जी ज़ात हर वक़्त तव्हांजे मथां निगहबान आहे। अॼुकल्ह त वरी मॉडर्न दौर थी वियो न, सीसीटीवी कैमरा अची वई आहे न, सीसीटीवी कैमरा, उन जे साम्हूं काई ग़लत हरकत न कंदासीं। पर अल्लाह जी ज़ात हर वक़्त तव्हां खे ॾिसे थी। जीअं खलवत में, जीअं जलवत जे अंदर तव्हां हर वक़्त दीन जी ॻाल्हि कयो था, ईअं पंहिंजी खलवत खे बि पाक कयो, उन वक़्त बि अल्लाह जे दीन जी ॻाल्हि कयो। अल्लाह खे पंहिंजी मासियतुनि खां पंहिंजो पाण खे बचायो ऐं इन सिफ़त हया खे रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अपनाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।